नाज़रीन ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया। शहदादपुर मां इरफान अली बागराणी जी रिपोर्ट मुताबिक़ शहदादपुर पुलिस हिरासत में हेड मास्टर जाम अज़ीज़ जखरो जी फौतगी वारे केस में अहम अॻभराई साम्हूं आई आहे। सेशन जज जी अदालत 4 पुलिस अमलदारनि जी ज़मानत रद्द करे छॾी आहे। अदालत पारां एडिशनल SHO तनवीर जट, ASI गुलशेर चांडियो, हेड मुहर्रिर मुख्तियार राजपूत ऐं ड्यूटी इंचार्ज अला बचायो पंवर जी ज़मानत वारी दरख़्वास्तूं रद्द कयूं वयूं आहिनि। ज़मानत रद्द थियण खां पोइ अदालत में मौजूद जवाबदारनि पारां फ़रार थियण जी कोशिश कई वई। उन मौक़े ते FIA नवाब शाह जी टीम बर वक़्त कार्रवाई कंदे गुलशेर चांडियो ऐं मुख्तियार राजपूत खे गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त अलाह बचायो पंवर ऐं तनवीर जट अदालत मां फ़रार थियण में कामयाब थी विया। ज़रियनि मूजिबि गिरफ़्तार कयल जवाबदारनि खे वधीक क़ानूनी कार्रवाई लाइ FIA हवाले कयो वियो आहे, जॾहिं त फ़रार थियल पुलिस अमलदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हयां पिया वञनि। केस में वधीक जांच जारी आहे, जॾहिं त फ़ौत थियल हेड मास्टर जाम अज़ीज़ जखरो जे वारसनि इंसाफ़ जी उम्मीद ज़ाहिर कई आहे।